ताला अनो फरमाइंदा त माण्हू टे क़िस्म हन। हिकिड़ो माण्हू कख जे मिसाल आ, ॿियो माण्हू वण जे मिसाल आ, टियों माण्हू जबल जे मिसाल आ। पाण फरमाइनि था उतर जी हवा आई कख खे ॾखण खणी वेंदी, ॾखण जी हवा आई कख खे उतर खणी वेंदी, ओभर जी हवा आई ओलह खणी वेंदसि, ओलह जी हवा आई ओभर खणी वेंदसि। पाण फरमाइनि था कख न थिजो। पाण फरमाइनि था ॿियो क़िस्म आहे वण जो। उन वण जी पाड़ त मज़बूत हूंदी आहे पर उनखे हवा लोॾींदी आहे, लोॾींदी आहे। कमल हेॾे लोॾे, कमल हेॾे लोॾे, लुॾी पवे पर पाड़ हुन जी मज़बूत हूंदी आहे। ओलह जी उतर जी ॾखण जी हवा जेसि लोॾींदसि, रोज़े वारो फरमाए थो त वण बि न थिजो जो मता लुॾी पओ, कमल हेॾे हुजे कमल होॾे हुजे। हज़रत पीसे रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मुंहिंजी जमात ऐं मुंहिंजा फ़क़ीर जबल जे मिसाल आहिनि। तूफ़ान अचनि, ज़लज़ला अचनि, हवाऊं अचनि, उहे हवाऊं जबल सां टकरिजी पाश पाश थी वेंदियूं पर जबल खे लोॾे न सघंदियूं। पाण फरमाइनि था मुंहिंजो मुरीद जबल जे मिसाल आहे। हक चार यार,